हूअं त सिंध जी तारीख़ वॾनि वॾनि फनकारनि जे नालनि सां भरी पई आहे, पर रोड़ीअ जे लोक फनकार क्लासिकल रागी मरहूम उस्ताद रसूल बख्श अबड़ो जो नालो बि सरे फ़हरिस्त खजे थो। मरहूम उस्ताद रसूल बख्श अबड़ो राग जी दुनिया में हिकु पाण अकेडमी हो जंहिं सुठा सुठा नाले वारा शागिर्द पैदा कया ऐं फन जी दुनिया में महारत हासिल करे पंहिंजो ऐं पंहिंजे शहर जो नालो रोशन कयो। उन सां गॾु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अवार्ड, सचल सरमस्त अवार्ड ऐं बेदुल बेकस अवार्ड सां गॾु ॿिया केतिरा ई मञता अवार्ड, शील्डूं ऐं तमगा हासिल कया। मरहूम उस्ताद रसूल बख्श अबड़ो जी वफ़ात खां पोइ साॻी जाइ भरण लाइ संदसी खानदान मां पोटो जावेद अली अबड़ो सुठनि फनकारनि जी सिफ़ में बीठल आहे। राग जो उहो ई साॻियो अंदाज़ ऐं कापी संदसि मरहूम उस्ताद रसूल बख्श अबड़े जूं यादूं ताज़ा करे थो। मुझी किस्मत न करेगा, किस्मत न करेगा, ये जिंदगी मोला मुसीबत न करेगा, ये जिंदगी मोला मुसीबत न करेगा, जीवन वक्त इनायत न करेगा, वो इनायत न करेगा, ये जिंदगी मोला मुसीबत न करेगा, ये जिंदगी मोला मुसीबत न करेगा। उस्ताद रसूल बख्श अबड़ो तमामु सिंध जो वॾो नालो हुयो ऐं हू फन जी हिकिड़ी अकेडमी हुयो। हीअ अकेडमी आहे, उनजी मूं अकेडमी हलायां पियो ऐं मुंहिंजो बि हिन बचपन खां हिन ॻाइण वॼाइण सां मुंहिंजो नंढड़े लाकू शौक़ु हुयो, जेको मां पंहिंजे बाबा सां गॾिजी महफ़िलुनि में बि ॻाईंदुमि। तक़रीबन मूंखे हिन फन में 20 साल लॻभॻि थी विया आहिनि जो मूं महिनत कई आहे ऐं जेको आहे सो बसि गवर्नमेंट जी जेको आहे सो माना नज़र अंदाज़ जे करे जेको आहे सो गुरबत जे करे थोरो माना असां पोइते पइजी विया आहियूं। सो उस्ताद रसूल बख्श तमामु वॾा नालो हुयो ऐं हुनजा शागिर्द वॾनि नालनि वारा हुया, जंहिंमें मुख्तियार अली शीदी, जलाल जोगी, रब नवाज़ मैसर ऐं अमीरा बेगम, गुलाम अली संदीलो, बल्कि मुमताज़ लाशारी बि 4-5 साल उस्ताद बाबा वटि हिते रही वियो ऐं बल्कि उहो बि हिते सिखी वियो। कंहिं गवर्नमेंट जो या सिंध हुकूमत जो कंहिंजो बि ताउन न आहे। लाइब्रेरी बि ही मां पंहिंजे तरफ़ां मुंहिंजे किराए जी अकेडमी आहे हलायूं पिया, उन फन खे जारी रखियो आहे, जंहिंजे करे जेको आहे सो लाइब्रेरी बि असां सकाफ़त खाते खे इहो अर्ज़ु कंदासीं त जीअं जेको आहे सो असां सां सहकार कनि त जी हीअ लाइब्रेरी ठही वञे। उस्ताद रसूल बख्श अबड़ो जे जोड़ जा फनकार उस्ताद मोहम्मद यूसुफ, उहो बि उस्ताद वटि रोड़ी में उते ईंदो हुयो। आबदा परवीन ऐं अनवर हुसैन बिस्तड़ो, वहीद अली, फोटो ज़रदारी, अलादा ज़रदारी, इहे सभु उस्ताद जे जोड़ जा फनकार हुया। उन टाइम ते ॾाढो मौसीक़ीअ जो चाह हूंदो हुयो। हाणे जेको आहे सो उन हिन असांखे एकेडमी बि उस्ताद रसूल बख्श अबड़े नाले ते न ठाहे ॾिनी वेंदी, जंहिंमें एकेडमी असांखे सकाफ़त खातो ठाहे ॾींदो त उन में नवनि शागिर्दनि खे सिख्या ॾेई करे उहे जीअं अॻिते ईंदा। अॼुकल्ह जेके राग जी सिख्या न आहे उहे बि साईं खे चवां लईअ में लठ भञी करे उहे तयारु वेठा आहिनि, उहे बि फनकार था सॾाइनि पिया। असांजी सकाफ़त खाते वारनि खे इहा गुज़ारिश आहे त जेको आहे सो असांखे उस्ताद रसूल बख्श अबड़ो जे नाले ते हिकिड़ी एकेडमी ठाराए ॾिनी वञे, जंहिंमें असांजे सिलसिलो राग जेको आहे सो शुरू कयूं, जंहिंमें फनकार असां वटि सिख्या वठंदा त इन मौसीक़ीअ में वाधारो जेको आहे सो। जावेद अली अबड़ो खां उस्ताद रसूल बख्श जो पोटो आहे ऐं तमामु बहितरीनु सेखारींदो आहे राग ऐं उस्ताद हिनखे भली में भली ॼाण ॾेई वियो आहे ऐं अफ़सोस आहे चवणो थो पए त हिते एकेडमी न आहे। उस्ताद पंहिंजे जेके हिला वसीला हलाए करे एकेडमी हलाए थो, जेके शागिर्द आहिनि उहो पंहिंजो फन जेको आहे उन्हनि में मुंतकिल करे थो पियो। असां इहा सकाफ़त खाते खे वज़ीर लाइ सिंध खे अपील था कयूं त ख़ुदारा साईं जन खे जेको आहे उस्ताद रसूल बख्श एकेडमी जे नाले सां हिकु एकेडमी तयारु कई वञे, जीअं शागिर्द वधि खां वधि तयारु थियनि
ऐं मथे ताईं जेको आहे त उन सिंध खे रुझान ॾिनो वञे, ॻाइणी खे मथे सपोर्ट ॾिनी वञे। ऐं हिन महिल ताईं उस्ताद खे कोई बि वज़ीफ़ो न का ॻाल्हि, न को पंधु, न का सकाफ़त, काॾे का वर्सी काज़म, न को मल्हाए थो, न का ॻाल्हि करे थो। असां इहा अपील कयूं था त बराए महिरबानी उस्ताद जावेद अली अबड़ो जी सकाफ़त कदो सार लहे त महिरबानी थींदी। मुंहिंजो नालो आहे दिलशाद अली मुख्तियार ऐं उस्ताद रसूल बख्श कबड़े साहब जो शागिर्द आहियां ऐं मरहूम मोहतरम मुख्तियार अली शिदी जो भाणेजो आहियां। ऐं ही सच जेको आहे अकेडमी आहे उस्ताद रसूल बख्श कबड़े साहब जी, हिनखे उस्ताद उन खां बाद में जेको आहे जावेद अली अबड़ो साहब हलाईंदो आहे। पर सिंध सकाफ़ती वारा जेके आहिनि हितां जी न सार था हलनि, न संभाल था हलनि। मतिलबु को जेको बि डोनेशन वग़ैरह अचे थो, कॾहिं न ईअं हितां रोड़ी सखर जे जेको आहे वॾे नालो हुयो उस्ताद रसूल बख्श कबड़े साहब जो, हू मरहूम त हिन दुनिया मां जान छॾियो। पर उन खां पोइ जावेद अली अबड़ो साहब आहे त हिन जी बि कंहिं सार संभाल न लधी आहे त तव्हां कीअं था अकेडमी हलायो या तव्हांजा शागिर्द केतिरा आहिनि, कीअं था हलायो। तमामु हिन जा बि शागिर्द आहिनि ऐं सुठी महिनत करे रहियो आहे। असां फनकार पंहिंजी रोज़ी त अलाए कीअं था कयूं, शादियूं बंदि लॻियूं पियूं आहिनि, मेला मलाखड़ा बंदि लॻा पिया आहिनि ऐं ॿियो त असांजो गुज़र सफ़र बसि इन ई ते हूंदो, राग रूप ते उहो बि बंदि आहे। तो असां सिंध गवर्नमेंट खे अपील था कयूं त फनकारनि जी का सारल हो। हर शइ जो अरूजो तमामु उस्ताद ॾाढो सुठो हलियो, तमामु मशहूरु हलियो, असांजी बि रोज़ी रिज़्क़ तमामु भलो पियो थिए। हाणे जेको आहे ॾुखियो दौरु थियो आहे, पंहिंजी बचा नथा पाले सघूं, उहो दौरु अची वियो आहे। बाक़ी आम जेके फनकार अचनि था जंहिंखे राग जी ख़बर ई कान्हे, बसि ईअं अलाह जो आसरो कयूं बीठा आहिनि, के केसट हलायूं, कोई लुटी हो जमालो कयूं बीठो आहे, को कीअं थो करे, को कीअं थो करे। बाक़ी उहो अरूज न आहे जीअं उस्ताद हूंदा हुन, उहे माण्हू कान ॿुधण वारा ई न आहिनि। बाक़ी असांजो सफ़र गुज़र तमामु ॾुखियो थो थिए। अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त सकाफ़त खातो अहिड़नि नाले वारनि फनकारनि खे बि विसारे वेठो आहे जिन पंहिंजी सॼी ज़िंदगी राग जी दुनिया खे अर्पे छॾी। सकाफ़त खाते पारां सिंध जे फनकारनि तरफ़ लाॻीतो तवजो न ॾियणु ऐं सहूलियतुनि जो फुक़दान हुजण करे सिंधी राग जी दुनिया में उसरण बजाए मोट नज़र पई अचे। पर तंहिं हूंदे बि जावेद अली अबड़ो पंहिंजे उस्ताद जो नालो ज़िंदा रखण ऐं फन खे हथी वठाइण लाइ पंहिंजी मदद पाण तहत नवनि फनकारनि लाइ सिख्या क्लब खोले शागिर्द तयारु करे सुर ऐं साज़ में नवाण आणण लाइ हर वक़्तु पंहिंजे महिनतुनि में कोशिश आहे। अहिड़ी जो आहे तो के सलीम जान प्यारी, मोहब्बत न करेगा तू, मोहब्बत न करेगा, ये जिंदगी मोला मुसीबत न करेगा। फन सां चाह रखंदड़ रागिन सकाफ़त खाते खां घुर कई आहे त रोड़ीअ में मरहूम उस्ताद रसूल बख्श अबड़ो जे नाले सां हिकु सरकारी तौर ते राग जी अकेडमी खोलाई वञे ऐं खेसि हर साल वरसी मल्हाई वञे। कैमरामैन अनवर हुसैन खासकेले सां एडी घोñो, सिंटीवी न्यूज़, रोड़ी।